ये कथा श्री नंदलाल उपदेश में दर्ज अथव। ॾाढी प्यारी कथा कलयुग जी। ध्यान ॾिजो, हिकिड़े महात्मा वटि कई सेवक रहंदा, हिकिड़ो भोलो भालो रहंदो। उन सां महात्मा ॾाढो प्यार कंदा, उनखे उन ढंग सां सम्झाईंदा, हा न। असांखे इहो न सम्झे कि मुंहिंजो तरीक़ो कहिड़ो आहे सम्झाइण जो, न न, अॻिलो माण्हू कहिड़े शब्द सां, कहिड़े भाव सां, कहिड़े तरीक़े सां सम्झे, उन ढंग सां माण्हूअ खे सत्संग करणु खपे ऐं ॿुधाइणु खपे। चओ हरे राम। त महात्मा उन सां ॾाढो प्यार कंदा, सरलता सां सम्झाईंदा। ॿिया चेला चवण लॻा, गुरु जी उहो अनपढ़ गंवार माण्हू, चई न चओ, कंहिंमें काई कमी आहे त हुनजी मज़ाक न उॾायो भाई, असांजे अंदरि बि 1000 कमियूं आहिनि। हिकु कमी तोखे नज़र आई, उन में 100 गुण आहिनि, तोखे नज़र था अचनि। हे कहिड़ो गुण आहे गुरु जी? असां तव्हांखे केॾो विनम्रता सां, निविड़त सां सभु प्रणाम कंदा आहिनि, उहो त तव्हांखे ठीकु सां मथो बि न टेकींदो आहे। गुरु जी चवण लॻा, हो तन खे मथो न टेकींदो आहे, तन जो सम्मान न कंदो आहे। तव्हां वचन जो सम्मान न कंदा आहियो, उहो वचन जो सम्मान कंदो आहे, तन जो वधीक सम्मान न कंदो आहे। असली श्रद्धालु उहो आहे जेको वचन जो सम्मान करे, उहो हमेशह मुंहिंजो वचन खणंदो आहे। अच्छा, हा, हुनखे मां जेको बि चवंदो आहियां मूंखे विश्वास आहे, उहो चवणु मञींदो आहे। ठीकु सां मूंखे न मञी त काई ॻाल्हि न आहे, ठीकु सां पहिरीं नथो पए, प्रणाम थो करे, तव्हां लंबो थी दंडवत था कयो, पर वचन त तव्हां नथा खणो। चओ हरे राम। हिकु ॾींहुं ॾाढो प्रेम में आयो, गुरु जी भॻवान कीअं मिलंदा? प्यारा हिकु कमु कर, ॾाढो सुंदर विग्रह ॾिनऊं श्री कृष्ण जो। एकांत में वेही रोज़ 5-6 कलाक भॻवान जे साम्हूं रोअंदो कर ऐं नाम जपींदो कर ऐं भॻवान खे चवंदो रहंदो कर, प्रभु मां जहिड़ो बि आहियां तव्हांजो आहियां, मूंखे दर्शन ॾियो। ईअं सम्झाए छॾियऊं। उनखे कोई ज्ञान न ॾिनऊं, ईअं सरल भाषा में जेको हू ग्रहण करे पियो सघे। और नाम जपींदो रहो, छॾजांइ न। केॾीमहिल चरण पकड़े वठजांइ, चइजांइ एॾी देरि कई अथव, कॾहिं ईंदो? और इंतज़ार कजांइ। ईअं न कि 3 महीना थिया, 6 महीना थिया, 5 साल थियनि, 10 साल थियनि, 20 साल थियनि, थी थो सघे 20 ॾींहंनि में बि मिली वञई, और थी थो सघे 40 सालनि में मिलई। प्यारा कई जन्म गुज़री आहिनि, करोड़े, अञा ताईं भॻवान न मिलिया आहिनि, लेकिन हिन ई जन्म में तोखे मिलंदा। तूं कर, वचन खणी वरितई महाराज। ऐं 12 अक्षर जो मंत्र जाप करणु लॻो, ओम नमो भगवते पो वासुदेवाय। कंदे कंदे हिकिड़े गुफ़ानुमा घर में वेठो अकेलो खूब भजन करे, भगवान खे निहारे, सुमरन करे करे वरी भक्ति करे, कीर्तन करे, ऐं भगवान जो इहो मंत्र जपींदो अचे। केॾीमहिल रोई पए। ईअं कंदे कंदे महीनो, 6 महीना, साल, 2 साल, 2-3 साल गुज़रिया। साध संगत जी, एॾो भोलो भालो, एॾो सरल माण्हू कि कॾहिं भगवान उनजे सरलता ते, प्रेम ते, भक्तीअ ते रीझी ऐं साक्षात प्रकट थी विया। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। ॾिसी त गदगद थी वियो, ॾिसण लॻो, भगवान खे प्रणाम कयईं। भगवान चवनि था, मां तो ते राज़ी आहियां। भक्त चए थो, तव्हां केरु आहियो, पहिरियों परिचय त ॾियो। चओ हरे राम। भगवान खिलनि था, अरे पागल, मूंखे नथो सुञाणे? अरे मां ई त भगवान आहियां। ही तव्हां मूं तेज थो निकिरे, ॾाढो तेजोमय स्वरूप आहे, ॾाढा प्यारा था लॻो। हे जेकी मूर्ति आहे त हिन खां त ॾाढा करोड़े गुना वधीक तव्हां ॾाढा बढ़िया था लॻो पिया। ऐं हिन मूर्तीअ में तेज बि नथो निकिरे, तव्हांजो तेज थो प्रस्फुट थिए। कमाल आहे। मूंखे हाणे सम्झ में नथो अचे तव्हां भगवान आहियो की न। भगवान खिलण लॻा, भैया तोखे कीअं सम्झ में ईंदो? भगवान चाहिनि हा त हुनखे अनुभव कराए छॾींदा, पर भगवान खे बि त भक्तनि सां खेॾण में मज़ो ईंदो आहे। अच्छा भैया तोखे कीअं अनुभव थींदो? और मुंहिंजा गुरु जी चवंदा तॾहिं मां प्रमाणित कंदुमि तव्हांखे कि तव्हां भगवान आहियो। अच्छा भैया, मूंखे सर्टिफिकेट ॾींदे जॾहिं तुंहिंजा गुरु जी चवंदा, हा मां तव्हांजो भजन कयो आहे कि न? हा। कंहिंजे लाइ आया हो? मुंहिंजे लाइ। त पोइ मां पहिरियों गुरु जी खे वठी अचां। ठीकु आहे भैया, जो ई राम सोई राम, वठी आ पंहिंजे गुरु जी खे। अच्छा, तव्हां मूंखे पागल सम्झो आहे? वरी छा थियो भाई? मां जो गुरु जी खे वठी अचां ऐं हिन विच में तव्हां 18-4-22 थी वञो, मतिलबु हितां हली वञो 9-2-11 थी करे। चई जॾहिं आयो ई तुंहिंजे लाइ आहियां त भैया मां छाजे करे वेंदुमि? चई कोई हाणे भरोसो आहे सुभाणे देरि थी वञे, तव्हां इंतज़ारु न कयो, ॾाढा वॾा माण्हू आहियो। चई पोइ? चई ॿधी वञिणो पवंदो तव्हांखे। चओ हरे राम। वन में जेके न रसियूं वसियूं थींदियूं आहिनि, उन्हनि पतनि वतनि जूं ठाहियल हूंदियूं आहिनि, इहे वल वग़ैरह, उन सां चङी तरह कसे करे वीचारे भॻवान खे ॿधियो। अची ख़बरदार वञिजो न,
हिते वेठा हुजो ऐं मां हाणे वञी करे गुरू बाबा खे वठी थो अचां। गुरू बाबा ॾे वियो। गुरू बाबा वेठा संगत सां ओॾी महिल ॻाल्हाइनि पिया। बाबा हलो त चए थो मां भॻवानु आहियां, तव्हां ॾिसी करे फ़ैसिलो कयो। ॾाढो बढ़िया थो लॻे पियो, ॾाढो सुंदर सुहिणो आहे ॾाढो। ॾिसी करे त मां दिलि ते पथर रखी आहियां, अचण जी इच्छा न पई थिए, पर मां चयमि धोखो न थी वञे सुभाणे नकली भॻवान ॾाढा था घुमनि पिया। तव्हां हली फ़ैसिलो कयो त असली भॻवानु उहो ई आहे कि ॿियो कोई आहे। मूर्तीअ खां त थोरो अलॻि थो लॻे पियो जेकी तव्हां मूर्ती ॾिनी आहे। गुरू जी मथो पकड़ियो, चई पतो न अलाए कंहिंखे ॿधी आयो आहे। पक गड़बड़ कई थी, अरे पागल छा करे आवां? चई मां हुनखे ॿधी आयो आहियां। ॿधी छो आहे? चई भॼी वञे सुभाणे त पोइ वरी आई बाजी हली वञे। हेॾा 3 साल थी विया आहिनि तव्हांजो नाम जपींदे जपींदे। जीअं जीअं तव्हां चयो तीअं कंदो आहे गुरू जी। मां पहिरें तो पाऊं, हलो हिन महिल कृपा कयो। हल भैया, पतो न आहे वीचारे कंहिं माण्हूअ जे मथां आफ़त आई हूंदी, हणी न हिनखे वीचारे खे बेहोश करे विधो हुजई, अलाए छाजे करे ॿधी आयो आहे हुनखे। गुरू जी डुकंदा डुकंदा विया और जीअं हुन में पहुता घर जे अंदरि महाराज साक्षात भॻवानु वेठा ॿधल पिया। त्राही माम पाही माम चरणनि ते किरी पिया। प्रभु हिन दास तव्हांजी अवज्ञा कई आहे, हिन तव्हांजो अपराध कयो आहे, हिन तव्हांखे ॿधी रखियो आहे। भॻवानु खिलण लॻा त भैया काई ॻाल्हि न आहे, हिननि त असली प्रेम जे रस्सीअ सां मूंखे सदा सदा ॿधी रखियो आहे। हिन नकली रस्सीअ सां ॿधूं त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। मां त हमेशह हिननि जे प्रेम रूपी बंधन में ॿधल आहियां। अहम भक्त पराधीनो हीअ स्वतंत्र इव द्विज साधुर्भिर्ग्रस्त हृदयो भक्तैर भक्त जन प्रिय। भगवान जा वचन आहिनि कि मां त सदा भक्तनि जे अधीन आहियां, आजाद न आहियां भाई। भक्तनि जो मुंहिंजे दिल ते पूरो अधिकार आहे। हरे राम श्री कृष्ण गोविंद। हे राम नारायण वासुदेव।